नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कैंप ब्रेक इन ॾींदा हलूं त खिपरो जी शाही बाज़ार में नौजवान कुआ मार गोरियूं खाई ख़ुदकुशी करे छॾी है। खिपरो में दुकानदार कुर्बान शाह वल्द कासिम शाह पारां कुआ मार गोरियूं खाई ख़ुदकुशी कई है। नौजवान के खिपरो जी अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते गणती जोगी हालत हुजण सबब हैदराबाद रेफर कयो वियो, जिते रस्ते में सूर न सहंदे फोत थी वियो है। मड़ खे खिपरो जी तालका अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते ज़रूरी कार्रवाइनि खां पोइ मड़ खे वारसनि हवाले कयो वियो। मड़ जॾहिं घर में पहुतो त घर में कोराम मची वियो है। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कैंप ब्रेक इन ॾींदा हलूं त खिपरो जी शाही बाज़ार में नौजवान कुआ मार गोरियूं खाई ख़ुदकुशी करे छॾी है। खिपरो में दुकानदार कुर्बान शाह वल्द कासिम शाह पारां कुआ मार गोरियूं खाई ख़ुदकुशी कई है। नौजवान के खिपरो जी अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते गणती जोगी हालत हुजण सबब हैदराबाद रेफर कयो वियो, जिते रस्ते में सूर न सहंदे फोत थी वियो है। मड़ खे खिपरो जी तालका अस्पताल मुंतकिल कयो वियो, जिते ज़रूरी कार्रवाइनि खां पोइ मड़ खे वारसनि हवाले कयो वियो। मड़ जॾहिं घर में पहुतो त घर में कोराम मची वियो है।